जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम तरीन ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के ॻोठ मुक़दम फालाई खान चोलियाणी में चोलियाणी बिरादरी के बिन धुरन में हलंदड़ पुराने खूनी तकरार जो निबेरो इलाइक़े के चंगे मुड़स मीर शाहज़ैन अली खान बिजाणी के सरपंच हेठ ॻोठ मीर नसरुल्ला खान बिजाणी में कयो वियो आहे। ज़मीन की मालिकी तां धुरन में हलंदड़ खूनी तकरार के निबेरे ज़रिए ख़त्म किया वियो आहे। धुरन जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ निबेरे की फतवा ॿुधाई वई आहे। मिलियल ॼाण मूजिब 2001 खां हलंदड़ धुरन जे तकरार सबबि मुक़दम नादर अली चोलियाणी धुर जा क़त्ल थियल ॿिनि नौजवाननि अफ़ज़ल पुट नजमदीन चोलियाणी, अब्दुल जब्बार पुट नजमदीन चोलियाणी ऐं चइनि ज़ख़्मियुनि जो ॾोह जवाहरो चोलियाणी धुर ते साबित थियो त ॿिए तरफ़ जवाहरो चोलियाणी धुर जा क़त्ल थियल ॿिनि नौजवाननि प्यारो पुट सोराब चोलियाणी, नूरदीन पुट जवाहर चोलियाणी ऐं चइनि ज़ख़्मियुनि जो ॾोह मुक़दम नादर अली चोलियाणी धुर ते साबित थियो। खूननि खे खूननि ऐं ज़ख़्मियुनि खे ज़ख़्मियुनि में पाड़े मुक़दम नादर अली चोलियाणी धुर जवाहर चोलियाणी खे 1,85,00,000 अदा कंदी ऐं झेड़े हेठि आयल ज़मीन मुक़दम नादर अली चोलियाणी खे ॾिनी वई। मुक़दम नादर अली चोलियाणी जवाहरो चोलियाणी धुर खे ॾंड जी रक़म मां 1,60,000 मौक़े ते अदा कया, जॾहिं त बक़ाया ॾंड जी रक़म मुक़दम नादर चोलियाणी धुर जवाहरो चोलियाणी के 3 किस्तनि में अदा कंदी। आख़िर में निबेरे के सरपंच मीर शाहज़ैन अली खान बिजाणी धुरन के पाण में भाकुर पाराया। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।